नशर फिरोज खान खबर शामिल कई पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक डिप्टी कमिश्नर डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर मोहम्मद ताशफीन आलम जी सदारत हेठ लोकल गवर्नमेंट इलेक्शन 2022 जे इंतजामात बाबत रिटर्निंग ऐं असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसरन जो एक इजलास संदसि ऑफिस में थियो। उन मौके ते DRO चयो त इलेक्शन कमीशन पाकिस्तान पारां सिंध जे कुछ ज़िलनि में पहिरें मरहले में बलदियाती चूंडुनि जो ऐलान कयो वियो आहे। सभई रिटर्निंग ऑफिसर ऐं असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर साफ़ शफ़ाफ़ ऐं गैर जानदार चूंडुनि लाइ पंहिंजी भरपूर किरदार अदा कनि। उन चयो त चूंडुनि जे अमल दौरान को बि ऑफिसर कंहिं बि सियासी पार्टीअ सां पंहिंजो तालुक़ न रखे, छो त असां सभु इलेक्शन कमीशन जो हिसो आहियूं। उन सख़्तीअ सां हिदायत कई त इलेक्शन कमीशन पारां जारी कयल हिदायतुनि ते सख़्तीअ सां अमल कयो वञे। उन चयो त साफ़ शफ़ाफ़ चूंड करणु असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। उन वधीक चयो त इलेक्शन जी ड्यूटी वधीक ज़िम्मेवारी ऐं टाइम जी पाबंदीअ वारी हूंदी आहे। उन लाइ वक़्त जी पाबंदीअ जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। उन मौक़े ते इजलास खे ॼाण ॾींदे डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन नियाज़ अहमद ॿुधायो त 28 अप्रैल खां नामज़दगी फॉर्म जारी कया वेंदा। ही चूंड में सियासी पार्टी ऐं आज़ाद उम्मीदवार फार्म भराए सघनि था, लेकिन उम्मीदवार जो लाॻापियल इलाइक़े जो रिहाइशी हुजणु लाज़मी आहे। वधीक मालूमात लाइ बलदियाती कानून मां मदद वठी सघिजे थी।